उमरकोट लग कल्टस कार ऐं मज़दा में टक्कर ॿिनि मासूम ॿार समेत 5 ॼणा फौत थी विया। उमरकोट सामारो रोड सोपर लग कल्टस कार ऐं मज़दा जो टक्कर थियो, जंहिं जे नतीजे में कल्टस कार में सवार परशोत्तम पुत्र हरचंद ओज उमिरि 28 साल, कैलाश पुत्र मांगाराम माली उमिरि 30 साल, जनता ज़ाल श्रवण कुमार माली उमिरि 22 साल ऐं 2 नंढा ॿारड़ा माली फौत थी विया ऐं हिकु ॿारड़ो ज़ख़्मी थियो, जंहिंखे फर्स्ट एंड बाद इलाज लाइ हैदराबाद रेफर कयो वियो। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हूँ। ढूंढोगे अगर मुल्कों